अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वक़ूलू मस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इलाही तो आशिकन जी खल्की अहरी ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात। पिरह फुटे प्रभात वनी मेलो कन मुहम्मद सी। कदर वारा कदर कल कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां वरी वारे ॿिया लिखन। पनो सो पाड़ी न जंहिंमें मिलण मुहम्मद जो। अरब शरीफ तू मैं सदके जावां जिथे सोहणे तलियां लायो। पलकां नाल बुहारी देवां करां खाक दियां सुरम सुलायां। कदम कदम ते मैं सजदे देवां
जिथे बकरियां यार चराया आज़म रो रो दुहाई देवा जिथे अरबी देरा लाया हमदई हमदई सलात खां बाद काबिल सद इज्जत व एहतराम पीर तरीक़त रहबरे शरीयत हज़रत क़िबला साईं सैयदी अलहाज साईं फ़कीर शहाबुद्दीन कादरी लतीफ़ी दामत बरकातुमुल आलिया काबिल कदर साहिबजादा क़िबला साईं साहिबजादा अली मुर्तदा कादरी ज़ीद मजदहू स्टेज ते वेठल ज़ी वकार सादाद किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाईरो अल्हम्दुलिल्लाह हर साल जियां हिन साल बि अल्लाह जे कामिल वली हज़रत क़िबला साईं सखी साईं हाजी दिल मुराद लोढ़ाई फ़कीर रहमतुल्लाह अलैह ऐं अल्लाह जे भलारे बाने सखी बाने ज़ाकिर बाने हज़रत क़िबला साईं सखी साईं मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह जंजो सालियानो उर्स मुबारक जारी ऐं सारी दोस्तों काफ़ी मरतबा दरगाह जी हाज़री नसीब थी ये उह दरगाह है जै दरगाह जो मुझो मुर्शिद करीम सोनू सखी सैयद अब्दुल्ला शाह जीलानी कादरी रहमतुल्लाह अलैह पांदियड़ो साईं पाण मुखे फरमाइंदा त मौली साहब असां बि साईं मीर ॾे ॾाढा पंध अल्हम्दुलिल्लाह सखी दरबारा आया आयूं झोलियूं खाली खणी इंशा अल्लाह हितां भरे वापस मोटंदासीं टाइम खे मद्दे नज़र रखंदे मूं क़ुरान शरीफ़ जी हिकु आयत करीमा अवां प्यारी जमात जे ख़िदमत में तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे उन जे मातहत इंशा अल्लाह अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं पंचन पाक जूं ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि अवां सॼी जमात खे अर्ज़ा त मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाम मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात ईमान वारन खे इरशाद फरमायो ईमान वारन खे ब अहम गालियूं इरशाद फरमायो सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए तो ईमान वारो
इत्तकुल्लाह मा अल्लाह खां डिजो वकूनू मा सादिकीन ऐ सच्चन सां गॾु घारियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ईमान वारनि खे अल्लाह साईं ॿिनि ॻाल्हियुनि जी ताक़ीद फरमाई त ईमान वारो अवां वटि ईमान जी दौलत आहे, जेका दौलत ॿिनी जहाननि खां वधीक वॾी दौलत आहे। मतां गाफ़िल थिए मतां सुस्त थिए ऐं चवी त मुंहिंजी दुनिया वारी दौलतनि जा फोरू लुटेरा चोर आहिनि, पर ईमान जी दौलत खे को बि ख़तरो न आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐं ईमान वारो तो वटि तव्हां वटि जेका ईमान जी दौलत आहे इन जा वॾा चोर दुनिया में घुमनि था पिया, वॾा लुटेरा घुमनि था पिया। पंहिंजी ईमान जी हिफ़ाज़त कजां, पंहिंजे ईमान खां खे बचाइजां। तुंहिंजे ईमान जो वॾे में वॾो दुश्मन शैतान आहे। इन शैतान लिल इंसान अदू मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में इरशाद फरमायो ईमान वारो तव्हां जो शैतान वॾो दुश्मन आहे। उन खां अलावा मुजाज़ी दोस्तो बुज़ुर्गो ऐं नफ़्स असांजो दुश्मन आहे। नफ़्स ऐं शैतान असांजा दुश्मन आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो ईमान वारो जेकॾहिं पंहिंजो ईमान बचाइणो आहे, पंहिंजे ईमान खे हिफ़ाज़त में रखणो आहे त पोइ इन्हनि ॿिन्ही खां बचण जो तरीक़ो ई आहे इत्तकुल्लाह मां अल्लाह जो डप धार, मूंखां डिज, मुंहिंजो ख़ौफ़ दिल में रख। पोइ तुंहिंजे मथां न को शैतान जो वार हलंदो न तुंहिंजे मथां नफ़्स जो वार हलंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन्हीं ॿिन्ही दुश्मननि खां बचण जे लाइ तुंहिंजे दिल में मुंहिंजो ख़ौफ़ हुअणु ज़रूरी आहे। मुंहिंजा प्यारा ॿ मुखालिफ़ ॿ दुश्मन असांजे ईमान जा इहे। हाणे वरी टियों दुश्मन केरु आहे? मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह साईं मीर साईं ऐं दरगाह लोड़े शरीफ़ जा सभई बुज़ुर्ग वरी पंहिंजी अहिड़ा आहिनि भिटाई घोट जा। सुभान अल्लाह। भिटाई घोट जा वो हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह ईमान ताज़ो थी पवंदो, पर थोरो वज़ाहत सम्झाए उन खां बाद। प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह जंहिंजे हालात ज़िंदगी में आ मां कंहिं आम आलिम जो हवालो कोन पियो ॾियां, हज़रत भिटाई घोट जो हवालो थो ॾियां जंहिंजो साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह पांधी अड़ो, साईं शहाबुद्दीन पांधी अड़ो। प्यारा मुस्लमान भाइरो उहो बुज़ुर्ग आहे जो अल्लाह जे ज़िक्र में एतिरो त मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मुस्तग़िर करांदो हो जो हिकु दफ़ो पाण जिते साईं जो मज़ार आहे इन जाइ ते इन वारीअ जे दड़े जे पासे में मुजाज़ी दोस्तो साईं सजदो फरमायो सुभान रब्बियल आला। मथों आवाज़ आयो जी लतीफ़ सुहिणो। अल्लाह जे इश्क में ईअं हलिया विया, वारी उॾरंदी हवा सां वारी ईंदी वई। हज़रत भिटाई रहमतुल्लाह अलैह उन वारीअ में बंद थी विया। मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह ॻोल्हे ॻोल्हे पेरो खणी उन जाइ ते पहुतो आहे। हिकिड़ो धनार आहे ॿकरियूं पियो चारे। पाण फरमायूं ओ धराड़ ॾे ख़बर मुंहिंजो अब्दुल लतीफ़ पुटु हेॾां आयो, अव्हां खे का ख़बर? अर्ज़ कई सोना हिकिड़ो जवान हो नूरानी चेहरे वारो हो, हिते सजदो कयाई उन वरी सजदे मां मथो मुबारक मथे कोन खयो, वारी उन जे मथां वरी वई आहे। इहा मूंखे ख़बर आहे, पोइ जी ख़बर न आहे। हज़रत साईं शाह हबीब रहमतुल्लाह अलैह वारीअ जे जड़े जे पासे में भी पाण फरमायूं लगी लगी वारी
ढकिया अंग मुझे लतीफ जा ते हेठों वारी बजा आवाज आयो बाबा अञा पई पसा खणा पसण खातिर पिरन जे सुभान अल्लाह या रसूल सुभान अल्लाह नारे लती नारे लती प्यारा मुसलमान भाईरो हजरत भिटाई घोट जे मथा बाबा साईं वारी हटाई पां खां वठी पान फरमायूं पुट अल्लाह घर भी आए हिनन भिटन ते कोने सर्व हर जाए हर हंद मौजूद आ हल घर में हली इबादत कर साईं घर वठी आया जई वक्त में भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह घर मुबारक में आयो आ हवेली पाक में आयो आ त यकदम रिली खणी सुमी पिया रिली पाए सुमी पिया वक्त गुजरियो पाकन साईं शाह हबीब खे फरमायो भिटाई घोट जियां जोता आयो आ रिली मथा करे सुतो आ खबर ही काने का हजरत साईं शाह हबीब रहमतुल्लाह अलैह मथा अची बीठा रिली पई आ साईं फरमायो सुता उठी जाग निंड न कजे तेरी ही सुल्तानी सुहाग निंडू कदे न मिलई भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह रिलीअ मां आवाज़ ॾिनो बाबा तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जन तंजूं से कल्ब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीकल इहो राग रगन पोए सुताई सुहन निंड इबादत जन जी सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो एड़े खुदा जे भलारे बाने जो हवालो थो ॾियां शेर न समझजा साईं पंहिंजे नाने साईं जी हदीस जो तर्जुमो वज़ाहत करे सिंधी ॿोलीअ में असां सिंध जे आशिकनि खे जाॻायो फरमाए थो टियों दुश्मन अव्हां जो अहिड़ो वॾो दुश्मन आहे ख़तरनाक दुश्मन आहे जंहिंखे सुञाण जी कोशिशि कजो भिटाई साहब जो फरमाए ॿेड़ियूं ॿेड़ाए तन जूं बवीहां बटीह छॾींदड़ आ सभु को पर लज नथन लीह सवा हो तन रीह कंधीअ पुॼंदा कीन कीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मदीने वाले साईं फरमायो मुझी उम्मत 73 फिरका थींदी अदा ॻाल्हायो घणा उन मां 72 दोज़खी हूंदा भिटाई साहब सिंधी ॿोलीअ में सम्झायो 22 वग़ैरह घणियो जो 40 32 72 बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहां बटीह छॾींदड़ आ सभु को लज नथन लीह सवा हो तन रीह कंधीअ पुॼंदा कीन कीन शाह साहब फरमाए तो मुझे नाने जे पाक बोल जो मक़सद इहो आहे 72 जमायतूं गुमराहूं जूं 72 हाणे छाजे करे गुमराह हूंदा उन जे लाइ हिकिड़ो मिसाल ॾियां हिकिड़ो हिसाब हूंदो आहे जीअं रमल हूंदो आहे जफ़र हूंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़े नमूने सां हिकिड़ो इल्मु आहे जंहिंजो नालो आहे अबजद जे हिसाब सां जेकॾहिं तव्हां हसद खे जोड़ींदो त हसद में पहिरीं आहे हा जा अदद आहिनि 8 सीन जी 60 दाल जा 4 घणा थिया 72
यानी ये जेके भी टोला हुंदा ये हासदी हुंदा किनखे मुंहिंजा प्यारा नबीअ सां वेर हूंदो किनखे असहाबन सगोरन सां वेर हूंदो किनखे अल्लाह वारन सां वेर हूंदो ये हासदी टोला हुंदा हसद जी बीमारी जे करे तोड़ कोन बुझ पुजंदा हिकड़ी जमात हूंदी अल्हम्दुलिल्लाह जिनके सीनन में इश्क़ रसूल हूंदो मुंहिंजा प्यारा अदब असहाब सगोरा अदीब असहाबन जा हुंदा हुबदार अहल बैत जा हुंदा अल्लाह वारन जा पांजी अड़ा हुंदा इहा जमात तोड़ पुजंदी बाकी 72 बेड़ियूं मुंहिंजा प्यारा कंजीअ कोन पुजंदियूं इन्हनि खे किनारो कोन मिलंदो बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहां बटी सॾींदड़ आ सभ को पर लज न थन लीह सवा हो तन रीह कंजीअ पुजंदा की न की वरी भिटाई साहब फरमायो मता को सिंधी न समझे पाण फरमायूं बखा तू बाहर अच्छो केडो आही पर अंदर तुझो कारो मच्छी माओ खाई अञाप पियो सदाई पखी आया पिरन जो बगे सां भिटाई साहब तस्बीह ॾेई सम्झायो फरमाई जेकॾहिं तूं रसूलुल्लाह जो पखी सॾाई थो महबूब जो पखी सॾाई थो पंहिंजी अड़ो त पोइ हिकिड़ो कमु कर पखी चवाई पिरनि जो त हल हंजन साण हू मोती चुण मेहरान जा तूं कढ न कंहिंजी कान पोइ हेड़ी कर रिहान जा आहे पिरनि जे पार जी वरी होशियार क्यों फरमायूं घुमी फिरी बाग में चंदन महण चक मुनाफ़िक केॾो बि कुर्ब ॾियई उन मां मलाए ज शक इन्ही खां भलो अक जेको सेके रखजे सूरत ये 72 जमातूं ये भी मोमिनन जूं दुश्मन आहिनि मुंहिंजा प्यारा ईमान जे खसण जे दर पे हूंदियूं आहिनि कई रंगन ढंगन में मोमिन खे मुंहिंजा प्यारा दोस्तो मोमिन जे अक़ीदे खे तबाह ऐं बर्बाद करण जे लाइ फिरंदा पिया आहिनि दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो शैतान ऐं नफ़्स खां ईमान बचाइणो आहे त मूंखां डिज पर जे इन 72 गुमराह जमातुनि खां पंहिंजो ईमान बचाइणो आहे त पोइ मीर मोहम्मद लोढ़ाईअ जे हथ में हथ ॾेई छॾ हाजी दिल मुराद जे हथ में हथ ॾेई छॾ फ़कीर शहाबुद्दीन जे हथ में हथ ॾेई छॾ अल्लाह वारनि जो पंहिंजी अड़ो थी कई अल्लाह वारे जे दामन में हथड़ा विझ कई अल्लाह वारे जे हथ में हथ ॾेई छॾ पोइ तोखे लहर न कोन ॾो मिठाई साहब फरमाईंदो आहे हल साण तन जेके हली था ॼाणन न हल साण ॿियनि मत हली हाल वञाई वे साण तन जेके वेही था ॼाणन न वे साण ॿियनि मत वेही वेल वञाई सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे मुंहिंजा वरी ॿी सम्झाणी ईमान हिकिड़ो आहे अमल हिकु इस्लाम ॿियो ईमान इस्लाम खां मुराद निमाज़ आहे रोज़ो आहे हज आहे ज़कात आहे ये अमलन यो इस्लाम ऐं ईमान मुंहिंजा प्यारा मदीने जे मीर जी ग़ुलामी जो नालो आहे सुभान अल्लाह जंहिंजे लाइ अज़मी साहब फरमायो हाय मदीने जे मीर सां दिलूं लाईंदे लाईंदे त पल गंज पाईंदे चओ चओ मदीने जे मीर सां दिलूं लाईंदे अदा लाईंदे त पल गंज पाईंदे लाईंदे त गंज पाईंदे उजरो पंहिंजो कलब कंदो कर इस्म मोहम्मद जो
अदब कंदो करो ही नालो नेणन सां लाए जे चुमदे त पल गंज पाईंदे हाँ पल गंज पाईंदे। सुभान अल्लाह। अज़मी जे शहर जी वज़ाहत कयां हिकिड़ो अजीब वाक़ियो यादि आयो। प्यारा मुस्लमान भाइरो हिंदुस्तान जी तारीख़ में आ त हिकिड़ो माण्हू गुज़रियो आ, ताजर गुज़रियो आ हिंदुस्तान में, जंहिंजो नालो आ फ़कीर रतन हिंदी रहमतुल्लाह अलैह, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई 450 साल उम्र में। प्यारा मुसलमान भाइरो हिंदुस्तान में वापार कंदो हो, छा कंदो हो, उठ करे उन्हनि ते सामान लदे कॾहिं यमन ॾे सफ़र कंदो हो, कॾहिं शाम ॾे वेंदो हो, कॾहिं कहिड़े इलाइक़े में वेंदो हो। हिकु दफ़ो मुंहिंजा प्यारा पंहिंजो सामान जो लदियल काफ़िलो खणी मके मुबारक में पहुतो। मक्के शरीफ पहुतो। उन वक़्तु मुझे मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक ही 5-6 साल। सुभान अल्लाह। जई वक्त में फ़कीर रतन हिंदी मक्के शरीफ में पहुतो, शहर ॾे वञे पियो त वाट ते मुंहिंजा प्यारा हिकिड़ी खॾ ॾिठाई। उन खॾ में अल्लाह जा मिठा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि घुमनि था। चेहरे पाक ते नज़र पई। ओ मुंहिंजा मिठा भाउ, सुहिणे हबीब जे ज़ुल्फ़नि ते नज़र पई। रतन भी रहियो। ओ तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विदा, तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा, हित हैरान हज़ारे मान रुगो, हित हैरान हज़ारे मान रुगो। कई मस्त थिया मजज़ूब बनिया, मस्ताना हज़ारे मान रुगो। जन नूर ॾिठो आ निकाब मझवा से किए न रुअन उथी ख्वाब मझो। सुभान अल्लाह। जन नूर ॾिठो आ निकाब मझा से किए न रुअन उथी ख्वाब मझा। वठी दर्स बिरह जे बाब मझा, वठी दर्स बिरह जे बाब मझा। हे दरबान हज़ारे मान रुगो। सुभान अल्लाह। कई अबरू ते शहीद कया, कई नाज़ मज़ीद मुरीद कया। रे नाने दीद खरीद कया, रे नाने दीद खरीद कया। मस्ताना हज़ारे मस्तान हज़ारे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रतन मुजादी दोस्तों बुजुर्गो उठ प्यारे उन्हीं जाए ते किनारे कंझीअ ते वञी बीठो। अर्ज़ कई शहज़ादा हथ मुबारक दे त मां तोखे मथे कंझीअ ते बिहारियो। हाणे हिन सम्झो त शायदि शहज़ादो लही वियो आहे, चढ़ी नथो सघे। हिन जे हिसाब सां अल्लाह जे महबूब करीम हीअं हथ मुबारक ॾिनो आहे। फ़कीर रतन हिंदी मुझे महबूब करीम के मथे बिहारियो आ। हाणे मुंहिंजा प्यारा दोस्तो इहो
वाक्यो थियो जॾहिं मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी 6 साल उम्र हुई। 6 सालनि में हज़रत अबू तालिब तो साईं फरमाए त मां बि तव्हांखे वाक्यो ॿुधायां सुहिणे जो मुइज़ो जेको मूं ॾिठो। फरमाए तो जॾहिं मुझे मदीने वारे साईं जी 6 साल उम्र हुई डुकार पइजी वियो मक्के शरीफ में। जेके जेके मुंहिंजा प्यारा जंहिं मसलक मज़हब सां तालुक़ रखंदा हुआ उन्हनि पंहिंजनि खे यादि कयो पुकारियो। के बुतनि खे यादि करणु लॻा, के बाहि खे यादि करणु लॻा, के सिज चंड खे पुकारणु लॻा, पर मींहुं कोन वठो, सभु मूं वटि आया। साईं अबू तालिब तूं बि त कंहिंखे सॾु कर। हज़रत अबू तालिब तो फरमाए मां सॾु कोन छो कयां, अचो मूंसां गॾिजी मुंहिंजे हबीब करीम जी उम्र मुबारक एतिरी आहे पाण सीने लाइ काबतुल्लाह शरीफ ॾे खणी आया। अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयूं रब असांखे न ॾिस हिन महबूब खे ॾिस। मी वसा हे तुझो हबीबा बेटा सा फरमाईंदो आ त जखरे जहिड़ो जवान अदा ॾिसां कोन देह में मोड़ मिड़नी मुरसली सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थिस मकान। वो आगे जो एहसान जई हादी मेरे महड़ो। प्यारा मुसलमान भाइरो इं जो वसीलो वठी मां दुआ घुरी एडो मींहुं वठो, एडो मींहुं वठो, एडो मींहुं वठो। एडा गाह फुटा जो उन साल उठन के एडी एडी वह चढ़ी एडा ताकत वारा थिया जो उन्हनि जा थुआ चर्बी सां फाटी पिया। सुभान अल्लाह। हाणे रतन हिंदी फ़कीर 6 सालनि में मुझे महबूब करीम खे हथ मुबारक मुझे महबूब जो हथ मुबारक वठी कंझी आंदो किनारे आंदो। हाणे मुजाजी दोस्तो इनके वरी तकरीबन 34 साल ॿिया गुज़री विया। माशाअल्लाह 6 सालनि जा हुआ 34 साल गुज़री विया। हाणे 40 साल में अल्लाह जे महबूब नबूवत जो ऐलान फरमायो या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। ऐ इंसानो मां अल्लाह जो आखिरी नबी आया, मुखां बाद को नबी कोने। अचो कलमू पढ़ो, अचो दीन में दाखिल थो। तव्हां जा ॿई जहान मोचारा थी पन। अल्लाह जे महबूब जो ऐलान फरमायो। ऐलान नबूवत खां बाद अबू जहल खे या ॻाल्हि कान वणी। मुजाज़ी दोस्तो बुज़ुर्गो अबू जहल मुझे महबूब करीम सां मुनाज़रा शुरू कया, बहस शुरू कयो। कॾहिं कहिड़ी घिटीअ में, कॾहिं किथे, कॾहिं किथे। एतिरे क़दर मुझे हबीब करीम खे परेशान कई जो मुझे महबूब उनजो नालो रखियो तू त को जाहिल आहे, जाहिलन जो पीउ। अल्लाह सही फरमायो मुझा महबूब अॼु खां पोइ असल नालो ख़तम। हाणे तो जेको नालो रखियो आहे अबू जहल सोई हले। सही फरमायो जाहिलन जो पीउ। न ॻाल्हि खे सम्झी थो, न सवाल करे तो जानी, न जवाब दी तो जानी। जाहिलन जो पीउ आहीं। एतिरे क़दर मुझे महबूब करीम खे न ॾुख हुयो, अल्लाह जे महबूब जो नालो रखियो। हाणे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ही ॾाढो परेशान थियो, सुहिणे हबीब सां मुक़ाबिला कई। कॾहिं पथरियूं खणियो अचे मुठ में बंदि करे, साईं ॿुधायो जे नबी आयो त मुंहिंजे मुठ में छा आहे। मुंहिंजे हबीब फरमाया मुठ खोल, तुंहिंजी मुठ में जेके पथरियूं आहिनि से ॿुधाईंदूं त मां केरु। अल्लाह एड़ा अजीब मौजदा मुझे साईं ॾेखारिया। बिल आख़िर मजबूर थी हबीब यमनी संदस दोस्तो उनखे चिट्ठी लिखियाई, पैगाम मोकिलियाई। हबीब यमनी तूं आलिम आहीं, तो रात जो ॼाणू आहीं, इंजील जो ॼाणू आहीं। महिरबानी कर उम्र जो वॾो आहीं। असांजे शहर मके में हिकिड़ो जवान जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, उन नबूवत जो ऐलान कयो आहे त मां अल्लाह जो आख़िरी नबी आया, मां जे तरफ सच्चो दीन आंदो आ। असां त यार ॾाढा मुक़ाबिला कया, पर हाणे ॾाढो ख्वार थी वियो आहियां, शर्मसार थी वियो आहियां। ॿार बि मूंखे चवनि था अबू जहल, वॾा चवनि था अबू जहल। महिरबानी कर नंढपण जो दोस्त आहीं, अची मुंहिंजी मदद कर। हबीब यमनी जवाब मोकिलियो, तयारी कर मां अचां थो। मुंहिंजा सिर्फ़ 2 सवाल हूंदा। हाणे घरों निकितो आहे हबीब यमनी, जॾहिं मके पाक में पहुतो आहे।
अबू जहल जी ओताक में पहुतो आ चाय पानी पीण खां बाद अबू जहल चयो दे खबर तैयारी कई आ केड़ी तैयारी करे आयो आहीं कि अबू जहल मुझा सिर्फ बस सवाल बस जे कदी वे सवाल पूरा थी विया तो समझ अल्लाह जो आखिरी नबी ए सच्चो रसूल देग कान कभी पो तू मनी या न मनी मुखे कलमो पढ़ो को अबू जहल चयो वाला थोड़ी वजाहत कर कि अबू जहल तू चवी तो त जादूगर माद अल्लाह जादूगर जी जादूगरी जमीन ते हलंदी वणन ते हलंदी जानवरन ते हलंदी हेठ त मखलूक ते हली सके थी लेकिन आसमान ते जादूगर जो जादू कोन हलंदो इन जे लाइ मां सवाल कंदुस त 14 जो चंड लाए दे ए बियो नबी इल्म गैब जानंदो आ हिकड़ी मां गैबी खबर पंहिंजे दिल में रखी आयो आहियां तोखे भी कोन थो ॿुधायां जे उहा ॻाल्हि मूंखे ॿुधाए विया त पोइ अल्लाह जो आख़िरी सच्चो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मुंहिंजा प्यारा मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगाम मोकिलियूं अबू जहल जी ओताक ते अचो हे सवालनि मुंहिंजे आका फरमायो अबू जहल जी ओताक ते न उते चंड लहंदो त मके वारा ॾिसंदा भर पासनि वारा ॾिसंदा पर हली अचो जबल अबू कुबैस ते त हिंदुस्तान वारा बि ॾिसनि त चंड लथो सबनी के खबर पे महबूबन जमीन ते चंड लाथो आ जबल अबू कुबैस ते अली आया हाने मुझा प्यारा गाल ज़हन में रखजो जेका पोइते छड़े आया यूं फकीर रतन वारी अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड हेठ ता लाइन पर सजो चंड न लाथऊं सजो चंड लहे हा ऊंधाई थी वने हा अबू जहल कोन मने हा या काफर चवना असा तो डिठो ही कोन ऊंधा थी वई खबर ही कान पई मुझे महबूब करीम सिज चंड के फरमायो अज बीठो र अज लहिया ता जो रोशनी में इन्हनि खे खबर पए त चंड लथो आ पो वरी इहो अज लही सलाम करे वापस वने वरी बियो अज लहे मक्के में चंड पियो लहे उन रात इहो फकीर रतन मुंजाजी दोस्तो घर जे अंगण में सुतो पियो आ अचानक ॾिसे थो त चंड जो अधु हिस्सो हेठ पियो अचे भगो घर में घर भगो जी ॾिसो चंड पियो लहे चंड पियो हेठ अचे घर वारन भी डिठो सब कर दरवाजो बंद करे अंदर वेही रहा वाक्यो गुजरी वयो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हाने रतन के निंड न अचे रुगो या सोच त ही छा मुशाहिदो हो या त मुंहिंजी बर्बादी थी रही आ मुंहिंजो कारोबार ख़त्म थी रहियो आ मूंखे इहो चंड ॾेखारियो वियो आ ॻाल्हि छा आहे कुझु अरसो गुज़रियो अरसे गुज़रण खां बाद ही इन्हनि सोचनि में हुयो मके पाक खां हिकिड़ो काफ़िलो हलियो आ हिंदुस्तान में आयो जंहिं वक़्तु हिंदुस्तान में आयो रतन जूं फैक्ट्रियूं हुयूं रतन वॾो कारोबारी माण्हू हो पुछाऊं करे इहे काफ़िले वारा अरब सगोरा अची हिन वटि पहुता हिनन खे खबर हुई त इन्हनि वटि होलसेल जो माल आ अची रतन जा मेहमान थिया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो ॻाल्हियूं कंदे कंदे रतन सां इहा ॻाल्हि निकिती ओ रतन नई ॻाल्हि ॿुधई कि कहिड़ी असांजे मके में हिकिड़ो जवान आयो आ ख़ुदा जो हबीब आ अल्लाह जो आख़िरी नबी आ जी हाणे वेझड़ाईअ में 14 जो चंड लाहे ॾेखारियो रतन हेॾे होॾे निहारियो कि चंड कि हो हाणे रतन ॾिठो त इहो त मूं बि मुशाहिदो कयो हिननि खे ॿुधाए कोन थो चंड लथो फिलानी तारीख़ फिलानू टाइम रतन ॾिठो त राति बि उहा साॻी आहे टाइम भी वो साॻियो आहे हिननि खे रवानो करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो कुझु ॾींहंनि खां वरी पाण बि संभली पियो हाने पंहिंजे उठण जो काफ़िलो सामान लॾे मके शाम खां थी यमन शाम खां थींदो जंहिं वक़्तु मके पाक में पहुतो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जिते ख़ुदा जो घर काबतुल्लाह शरीफ़ दुआ कयो रब ॾेखारे तफ़सीर सावी में उन्होंने लिखियो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त 7,500 मलाइक रब मोकिलींदो उन्हनि जे हथनि में नूरी रस्सियूं हुजूं जेके काबतुल्लाह शरीफ़ खे ये रस्सियूं
दाख़िल करे पोइ चवंदा त हल तोखे रब घुरायो 7,500 मलाइक वॾी ताक़त आहे पोइ जॾहिं छिकींदा त का बि हुननि खां चुरंदो बि कोन जे पाण थकिजी पोइ चेल ते हथ रखी ईअं चवंदा अल्लाह साईं काबो त तुंहिंजो असां खां चुरे ई कोन थियो हले ई कोन थो अचण जे लाइ तयारु न आहे रब फरमाईंदो काबे सां पुछो काबो ॻाल्हाईंदो अल्लाह पुछो काबा छाजे लाइ नथो हली हे अर्ज़ कंदा काबा ख़ुदा जा बैत ॾे ख़बर असां तोखे वठण आया आहियूं हल अल्लाह पाक घुरायो आहे काबो फरमाईंदो मलाइको अॻ में मुंहिंजो पाड़ो उथारे अचो जेके जन्नतुल मावा में सुता पिया आहिनि जेके जन मुंहिंजी ज़ियारत कई आहे जन मुंहिंजी ख़िदमत कई आहे जन मुंहिंजे ज़ाइरनि जी ख़िदमत कई आहे उन्हनि खे उथारे अचो मुंहिंजे भरिसां बीहारियो उहे सभु उथी ईंदा पोइ चवंदा काबा हाणे हल काबो चुरंदो कोन चवंदा काबा शरीफ़ हाणे छा काबो फरमाईंदो अञा बि न ओ वञो लोढ़े शरीफ़ दरगाह ते वञो कंजारे वञो दौलतपुर मोरो मिड़ी मिसाल पियो ॾियां सॼे जग मां वञी हाजनि खे उथारे अचो जिते जिते हाजी हज करे विया आहिनि उन्हनि खे उथारे अचो उहे बि मूंसां गॾु थियनि वरी सभु हाजी उथी ईंदा तव्हां में बि जेके हूंदा ख़ुशि नसीब इन्हनि खे पोइ मलाइका ईंदा उथारो हलो उथी ईंदा काबे शरीफ़ ॾे मुंहिंजा प्यारा चवंदा काबा हाणी हल काबो फरमाईंदो अञा बि न काबा हाणी छा मुतालबो आहे काबो पाक फरमाईंदो मलाइको उहे माण्हू बि वठी अचो जन मुंहिंजी ज़ियारत कान कई आणींदा हा चाणींदा हा मज़दूर हा महिनतूं कंदा हा हारी हा पैसा कोन हा मुंडे अची कोन सघिया पर सिकायल एॾा हा जो रोज़ चवंदा हा वसन था नूर जा बादल वसन था जित नूर जा बादल मिसल शब नम मदीने में खुशी में खल्क सारिया न गणती गम मदीने में वसन था नूर जा बादल मक्के मदीने जा सिकायल उञायल पाण अची त कोन सघिया पर जॾहिं हाजी ॾिसंदा हा चवंदा हा रोई हाजी हज वञो पिया चइजां ही उनिया पोइ अंदरि रोज़े वेही चइजां ॾुखीअ जूं वाॾोरा पोइ हाजी हज वञूं था सवे सलातूं सवे सलामा चइजां मिठे मुरसल खे मुदामा जॾे जो न अजानब जॾे जो न अजानब सवातूं अजिया पोइ अंदरि रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो ॾोरा पोइ हाजी हज वञूं था ये सिकायल बि गॾु थींदा तॾहिं काबो जॾहिं मक्के शरीफ़ में रतन फ़कीर पहुतो आहे ॿार रांदि पिया खेॾनि उन खां पुछे थो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे मिलंदो नालो ॿुधो ई ॿार था चवनि हाणे असां ॾिठो त हरम पाक में वेठो आहे जलवा फरोज़ आहे रतन सिधो हरम पाक में आयो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर पई फरमायूं भली करे आया जी करे आया रतन फ़कीर रतन हिंदी भली करे आए जी करे आए पोइ जेके महबूब जा ग़ुलाम थिया न ख़ुदा जो कसम उहे बि ईअं अजनबी माण्हू खे सुञाणंदा सही मियां मीर मोहम्मद लोड़े वारा रहमतुल्लाह अलैह भले कहिड़ी बि ॻाल्हि खणी सही मियां हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह ॿुधायो सही केवला मुफ्ती गुल हसन बग्गी वारो रहमतुल्लाह ॿुधायो त असां इरादो कयो त साईं मीर खे मिली अचूं पर मच्छर जो सीज़न कटे में
मच्छर हो जाम तो मैं सिर जो हलूं था पर भजन जी कभी भजन मिली वापस थींदा साईं क़िबला मुफ्ती गुल हसन फरमायो मां गॾु आहियां शाम जो ते पतासी साईं मस्जिद जे अंगण में बीठा हा परे खां न्यारे फरमायूं मैसर भजन जी भजाणी कान थींदी साईं क़िबला खतीब अहले सुन्नत साईं मौलाना मोहम्मद अमीन खलीली रहमतुल्लाह अलैह मूंखे पाण ॿुधायो फरमायूं दादू जो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो कर्ज़ घणो थी वियो हाणे मूंखे अची तंग कई त साईं मीर साईं ॾे हल दुआ घुरायूं हिकिड़ो दफ़ो टाइम कढणो पियो आयासीं साईं मस्जिद जे सहन में बीठा आहिनि मुंहिंजा प्यारा असां ते नज़र पई त पाण यकदम पंहिंजे कुल्हनि तां चादर लाहे मस्जिद शरीफ़ में बुहारे वांगुरु मस्जिद खे साफ़ करण लॻा फरमायूं मोहम्मद अमीन हेॾा छो वठी आयो ऐं कर्ज़ आहे त वञी कई मस्जिद में बुहारो ॾे त कर्ज़ लही वेंदो अञा न का ख़बर न का चार बस दिल जो दिल में ॻाल्हि आहे त परे खां साईं हकल ॾी त मौली मोहम्मद अमीन हेॾा छो वठी आयो ऐं कई मस्जिद में वञी बुहारो ॾे ख़ुदा जे घर जी ख़िदमत करे रबुनि तां कर्ज़ लाहे छॾ प्यारा मुसलमान भाइरो रतन जे वक़्त में हरम में आयो आ सलाम तो करे अल्लाह जे हबीब जवाब ॾेई फरमायूं रतन भली करे आई हिंदुस्तान जा रतन जी करे आई हलिया हलिया हथ ॾे हथ वठी पाण कलमू पढ़ाए फरमाइनि था रतन सुञाणी थो कि सोना नथो सुञाणो हाणे 40 साल का मथे टाइम थी वियो 6 सालन जी उम्र में रतन ॾिठो साईं अरसो घणो थी वियो साईं फरमायो हिकिड़ो वक़्तु हो तूं मके में वापार जे लाइ आयो हुई मां हिकिड़ी नमदी ज़मीन हुई खॾे वांगुरु उन में पे घुमियोसि पोइ तुंहिंजी नज़र पई तो चयो शहज़ादा हथ ॾे त मां तोखे ॿाहिरि कढां तुझे लेखे त मां चढ़ी कोन थो सघां तो मूंखे हथ ॾिनो हो शायदि मां अकेलो आहियां रतन तोखे ख़बर कान हुई पर अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हिन मुंहिंजे हथ में ॿई जहान मुंहिंजे हथ में रब रखिया रतन के यकदम ॻाल्हि यादि आई पाण फरमायूं रतन जॾहिं तो मूंखे हथ में हथ ॾिनो ऐं मूंखे ॿाहिरि कजो अल्लाह पाक मूंखे फरमायो मुंहिंजा महबूब रतन तोते थोरो कयो आहे कहिड़े बि नमूने नियत सां तोखे ॿाहिरि कजो अथई हाणे जॾहिं तव्हां नुबूअत जो ऐलान कंदा रतन खे घुराईंदासीं इहो बदिलो ॾींदासीं इहो अहसान लाहींदासीं तुंहिंजे हथ में हथ ऐं कढी ॿाहिरि किनारे ते बीहारी जॾहिं तो वटि ईंदो तूं वरी हथ में हथ ॾेई जहन्नम मां कढी बहिश्त जे अंदर दाख़िल कजो जॾहिं रतन तॾहिं अज़मी फरमायो है मदीने जे मीर सां दिलूं लाई दे त पल गंज पाईंदे मदीने जे मीर सां दिलूं लाई दे त पल गंज पाईंदे वो हथ कम अची जिन सोने के कहिड़ी बि नियत सां हथ में हथ ॾेई ॿाहिरि कंधीअ ते कढियो उन्हनि जो बि थोरो मुंहिंजे महबूब रखियो कोन अल्लाह जे महबूब उन्हनि जा थोरा अहसान लाथा असां गुण ॻायूं पिया सलातूं पढ़ूं पिया ओ मुंहिंजा प्यारा इश्क मोहबत कयूं पिया अदब एहतराम कयूं पिया इहो बि असांजो ज़ाया न वेंदो क़यामत जे ॾियारे मदीने जो साईं इहे सभु थोरा लाही सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो ईमान जी माना इश्क़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारा मुसलमान भाइरो हाणे ॿी सम्झाणी पे मूं ॾिनी ईमान निकतला अक़द खां
ईमान जी माना अक़ीदो ऐं अक़ीदो वरतल आहे अक़द खां अक़द चवंदा आहिनि गंढ खे गंढ सम्झो था ओ यो फ़क़ीर थो गंढ ॾे हा हा ये गंढ हाणे इहा गंढ कंहिंमें पवंदी आहे हड़ में थींदी आहे गंढ अॻे माण्हू हाणे त क़िस्मनि क़िस्मनि जूं थेलियूं थेला अला छा छा निकिता अॻे माण्हू इहो भरी ॿधंदा चादर में गाह बुन में सामान बुन में भरियूं ॿधी शहर मां ॿारनि ते ईंदा हुआ पंहिंजे टुआल में चादर में पोतड़े में सामान ॿधंदा पोइ वरी गंढ ॾींदा हुआ इहा आहे गंढ इनखे चवंदा आहिनि अक़द अक़ीदो अक़द मां वरितल आहे इहा आहे गंढ हाणे गंढ थींदी आहे हड़ जी हड़ छा आहे इस्लाम हड़ आहे इस्लाम उनजो सामान नमाज़ रोज़ो हज ज़कात आहे जेके नेक अमल आहिनि इहो हड़ जो सामान आहे हाणे हड़ में सामान त अची वियो पर इनखे गंढ ईंदी रसूलुल्लाह जे इश्क जी महबूब मदीने वारे साईं जी मोहब्बत जी गंढ ईंदी हाणे जेतिरी गंढ मज़बूत सामान महफूज़ सुभान अल्लाह ये गंढ कमज़ोर आहे अक़ीदो कमज़ोर आहे अक़ीदो हुनजो मुंहिंजा प्यारा ग़लति आहे सामान केॾो बि क़ीमती आहे पर किथे न किथे ज़ाया थी वेंदो अब ॻाल्हि सम्झ में अची वई ईमान माना अक़ीदो अक़ीदो अक़द खां वरितल आहे अक़द जी माना गंढ गंढ पवंदी आहे हड़ में हड़ आहे इस्लाम उन जो मुंहिंजा प्यारा गंढ आहे ईमान जेको इश्क़ मुस्तफ़ा आहे सही अक़ीदो इहो आहे गंढ सामान हड़ जो आहे नमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं जेको कुझु करियूं पिया जेकॾहिं इन्हनि खे चवीं थो त महफ़ूज़ रहनि त रसूलुल्लाह सां सची मोहबत कर मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामी जो गट गिचीअ में पा पोइ तुंहिंजे ईमान इस्लाम वारी हड़ खे खतरो बाक़ी रहियूं 72 जमायतूं त कई अल्लाह वारे सां गॾिजी पो अल्लाह वारनि जा पंध कर ख़ुदा वारनि सां मोहबत कर इन्हनि जा सोबती मोहबती इन्हनि जे मथां 72 जमायतुनि जो वार कोन हलंदो असांजो क़िबला साईं पीर साईं मीर मोहम्मद लोढ़े वारा रहमतुल्लाह अलैह भिटाई साहब जा पंध खे हिकु दफ़ो शायद मुझी दरगाह ते हिन दरगाह ते पहिरीं हाज़िरी असां के वरी साईं जन हेॾां हिकिड़ी ओता हिकिड़ी को साईं जो ड्राइवर हो पुराणो केॾे तरस आयो हुतां पर मूंखे यादि आहे न पहाड़ी में ॻोठ हो उते उते उन्हनि मूंसां ॻाल्हि कई साईं जो ख़िदमत गुज़ार हो ड्राइवर हो मुझा प्यारा दोस्तो चवे पियो त हिकिड़ो दफ़ो सुबुह जे वक़्तु तहजुद वारे वक़्तु साईं के मुर्शिद जो पूर पियो मूंखे उथारी की फ़क़ीर उथ तहजुद पढ़ वुज़ू कर गाॾी कढ दिलि थी चवे त फजर हली मुर्शिद जे दर ते पढ़ भिटाई तहजुद वारो टाइम ओ अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में है अञा हिकिड़ो गॾिजी चओ इश्क़ जे दरिया में बेड़ो हलाए केर केर चो चो इश्क़ जे दरिया में बेड़ो पीर कामिल खां सवा पीर कामिल खां सवा अदा लहरूं लंघाए एड़े कामिल जे दर ते वेठो साईं हाजी दिलमुराद रहमतुल्लाह सुभान अल्लाह असांजे कराची आया कराची शहर आया साईं हाजी हाफ़िज़ दिलमुराद रहमतुल्लाह कुछ हाजी पे विया साईं जा मुरीद हा साईं जो तो मां तव्हांखे रवानो करे
उन वक्त में हे जहाज कोन हुआ बहरी जहाज वो जॾहिं सामुंडी जहाज जे अॾे ते आया ऐं हाजी सवार थिया ऐं जहाज वारनि नाटारी नंगर खया हाणे हलन था वो अजीब नज़ारो हूंदो अजीब नज़ारो ख़ल्क़ हूंदी खुदा जी जॾहिं हाजियुनि जो जहाज निकिरंदो मूंखे बि थोरो यादि प्यारा मुस्लमान भाइरो जहाज हलन लॻो आहे साईं हाजी दिल मुराद रहमतुल्लाह अलैह खे मदीनो यादि आयो मुहिंजा अल्लाह साईं मुहिंजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ु ही अघाई या आरज़ू सीने में मुझो मौत छे मदीने में मुहिंजा मुहिंजा नबवी दर में मुझो पढ़न जनाजो पोए जन्नतुल बकी में मदफून कन जनाजो या बाजड़ी प्यो चाहे बियो को अमल ना है कमजोर मुँह मिस्कीने में मुहिंजा अल्लाह साईं सी हाजी अब्दुल मुराद रहमतुल्लाह अलैह के मदीने जी याद आई पान फरमायूं ओ जहाज वारो जहाज रोकियो मां बि हलंदुसि जहाज वारनि चयो अथई तो वटि टिकेट कान्हे तो वटि का कापी दस्तावेज़ कोन्हे तव्हां नथा हली सघो पाण फरमायूं आशिकनि खे दस्तावेज़ जी कहिड़ी ज़रूरत आहे आशिकनि खे टिकेट जी कहिड़ी ज़रूरत आहे आशिक ज़हर पिया मुंहुं ॾिसी वहकनि घणो करे ऐं कातिल जा उहो हमेशा हैराक तोड़ी चिकन चाक तब आ नस्ल आमसी प्यारा मुसलमान भाइरो साईं वटि डंडो डंडो अञा ताईं रखियो आहे डंडो मुबारक वो समुंड जे पानी में लाड़े ईअं वेठा जीअं माण्हू घोड़े उठ ते सवार हाणे जहाज जे पासे पासे खां वञनि पिया फ़क़ीर सभु मुर्शिद कामिल जो दीदार कंदा ऐं साईं छा चवंदो वियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमे जी लोरी हंदा वजन ऐं चवंदा वजन हाजी हलंदा हलो खुशीअ मां खिलंदा हलो 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 मुझे हबीब जे मुल्क ते हाजी अदा हलंदा हलो ओ हाजी अदा हलंदा हलो खुशीअ मां खिलंदा हलो 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 मुझे हबीब जे मुल्क ते जहाज वारा ॾिसी हैरान थी विया फिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो हैरान न थियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मूना तूर सीना सदा सनासिन सजदे में सैयद चए गोडा गोदड़ियन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन्नूर अहड़ी पर परन फखर मूसा सैका जोगी जुंग जलन मा ज़ागल बसर व मा तगा अहड़ी रविश रवन बीयमशी बीयंते को अहड़ी चाल चलन पो सैयद चे सजन अदा कल पुछी थो कहिड़ी वञी जदे पहता मदीनो मक्को करे वरी उनई पंहिंजे डंडे मुबारक ते सवार थी वरी कराची बंदरगाह मुरीदन सां गॾु आहे ही आहे कामिल मुर्शिद
हाणे वो फ़कीर तो चवे सही मियां मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमायो मां तहजुद पढ़ी वठण गाड़ी कढ तैयार थी अॼु हलंदासीं मुर्शिद वटि फजर पढ़ंदासीं जे मां वज़ू करियां पियो वज़ू पियो सारियां उते सोचां पियो त साईं बि कमाल जी ॻाल्हि थो करे तहजुद हिते थी आहे मोटर साइकिल फटफटे ते चढ़बो सो फजर उते पढ़बी भिटाई घोट ते पर हाणे मुर्शिद जे अॻियां छा कुझु पुछे माठ बहितर मुंहिंजा आदि दोस्तो बुज़ुर्गो साईं तहजुद जी नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरी आया मूं बि गाॾी तयार कई साईं गाॾीअ ते सवार थिया फरमायूं हाणे जेका बि तो वटि चाल आहे रफ़्तार उन में घटि न कर जेके भला कुतो ॿिलो जानवर को गाॾी को छा पाण फरमायूं मां वज़ीफ़ो अहिड़ो थो पढ़ायां जो मुर्शिद घोट ताईं का रुकावट ईंदी कान सुभान अल्लाह सुभान वो कहिड़ो वज़ीफ़ो जेको हाणे पढ़ियोसीं जेको साईं हर जाइ हर हंधि कराईंदा कलमूं त सभु पढ़ूं था पर ख़ासि विर्द जेको आहे ख़ासि ज़िक्र हिन दरगाह सुभान फ़कीर साहब जो चवे साईं वेठा हाणे कंजारे में दाख़िल थियासीं कंजारे शहर में 13 किलोमीटर शहर में आयासीं हाणे मां छा पियो ॿुधां अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर फजर जी आज़ान सोचुम तो साईं तो फरमायो आहे कंजारे में आज़ान थी वई आहे फजर पढ़णी आहे भिटाई घोट में छिकम गाॾी मुंहिंजा आज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो फ़कीर साहब में फरमाए हलंदे जॾहिं काज़ी अहमद पहुतासीं काज़ी अहमद उते जा बांगा बांग पिया ॾियनि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला हलदा वञूं वञी सकरंड पहुतासीं सकरंड आयो आहे आवाज़ मुझे कननि ते आयो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह सईदाबाद पैदा सी मुझे कनन ते आवाज आयो हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह जने हाला पैदा सी उते जा बांगा बांग पिया ॾिन मुंहिंजे कननि ते आवाज़ आयो हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह हालात हाणे भिटाई साहब जे मुड़ूं पिया त मोड़ ते हिकिड़ी नंढी कच्ची मस्जिद उते जो बांगो बांग अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम जॾहिं दरगाह ते पहुतासीं त दरगाह वारो मोज़न पियो पढ़े अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह मुर्शिद मीर जिंदाबाद
मुर्शिद मीर नारे लतीफ फरमायूं साईं फरमाए फ़कीर पहुची वियासीं जी साईं पहुची वियासीं कि दिल पियो हणे अल्लाह अकबर दिल पियो हणे मुंहिंजा प्यारा दोस्त इन्हनि कामिलनि जो उर्स आहे इन्हनि भलारनि जी महफ़िल आया आहियूं अल्लाह कंदो रब असांजा बेड़ा पार फरमाईंदो आमीन अल्लाह आमीन महबूब जा आशिकन प्यारे हबीब जा आशिकन उन्हनि जा दिल घुरिया मुझे महबूब करीम जा आशिकन उन जा आशिकन जो साईं फरमायो शेर जी पारत हुजे महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना हित मीर पीर आहन नाने बिना बिकाना महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अणमुला खपी विया आया हुआ खरीदण पर अणमुला खपी विया हे वापार तुंहिंजा जानी ठानेण कन नुमाना महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तुझा हसीन हित मीर पीरा नाने नाम महफिल साईं वारनि जे मुर्शिद कामिल फरमायो जीअं मूं ॾिठो आहे अॼु कोन ॾिठो आहे भेनर अव्हां कोन ॾिठो माखी मिसरी खंड कनावला माखी मिसरी खंड कनावला ओ मिठल मुहिंजो मिठो अॼु को न ॾिठो आ भेनर अव्हां कोन ॾिठो साकाती कुर्ब वारी अल्लाह साकाती कुर्ब वारी अल्लाह जही सां जानब मूंखे कुठो अॼु को न ॾिठो आ भेनर अव्हां कोन ॾिठो आ अदियूं शाह लतीफ़ चइमियो फिट जो घोट लतीफ़ चइलवा सजण मुहिंजो सुठो आ अॼु कोन ॾिठो या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह ऐ ईमान वारो अल्लाह खां ॾिजो वकूनू मा सादिकीन ऐं अल्लाह वारनि सां हथ मिलायो अल्लाह वारनि जे हथ में हथ ॾियो ख़ुदा वारनि सां दोस्ती क़ाइमु कयो अल्लाह वारनि जा मुरीद थी वञो पोइ तव्हांखे न दुनिया में लहर लोॾो आहे न क़ब्र में लहर लोॾो आहे न आख़िरत में लहर लोॾो आहे हिते बि तव्हांजा इहे अल्लाह वारनि जे सदके बेड़ा पार थी वेंदा क़ब्र हशर में भी बेड़ा पार थी आमीन साईं वारनि जो तर्ज़ अमल ज़िक्र इहो कयो नमाज पढ़ो नमाज की पाबंदी कयो दोस्तों अल्लाह अल्लाह जे रसूल सां दिल लगायो अल्लाह वारनि जा पांजी अड़ायो अल्लाह कंदो ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो मुंहिंजा प्यारा हे अॼु करामत आहे हक़ीक़त
मुखे खबर कानी तो को हिन साल साईं मीर साईं वारा साईं शहाबुद्दीन वारा मूं फ़कीर जो घुराईंदा मुझे ज़हन गुमान में कोनो मुझी सुभाणे तकीर हुई लसबेले खां अॻियां जबलनि में उते प्रोग्राम आ बलुस्तान में ॾींहं जो मूं चयो हाणे भला थकावट मोहरम शरीफ़ जा हीअ राति माॻी ख़ाली तो रख इहा ख़बर कोन्हे साईं मीर जो हुकुम आहे त ख़ाली रख हाणे कमला वेझड़ाई में अमृत हुकुम थियो वेझड़ाईअ में अचानक हुकुम आयो मूं चयो हाणे दरगाह जी हाज़िरी आहे त माना साईं वारनि जो सदा हाणे बलूचिस्तान में वेंदासीं इहो ओजागो बि कंदासीं पर हीअ हाज़िरी कोन छॾी फ़कीर हाज़िर चयो आहे दुआगी आहे अल्लाह साईं दरगाह लोड़े शरीफ़ ते क़यामत ताईं आबाद आमीन अल्लाह आमीन साईं वारनि खे साईं जा बचड़ा मुरीद सभु आबाद शाद आमीन अल्लाह आमीन लंगर नियाज़ आबाद ऐं शाद रहे व आख़िरो दावाना अनिल हम्दुलिल्लाह मिठा सब जमायत उथी भी